करण आया आहियो? सर असांजो मुक़ाबिलो आहे एवरसाइन उमरकोट सां ऐं असांजो क्लब आहे अल फ्रेंड नबी सर थर जे नाले सां रजिस्टर आहे ऐं अॼु असांजो क्वार्टर फाइनल मुक़ाबिलो आहे उमरकोट जी साइड सां। उमरकोट जी सुठी टाइट आहे ऐं असांजी नबी सर जी ॿ मैच असीं पहिरीं खटे चुका आहियूं। अॼु टियों मैच आहे, इंशाल्लाह उमेद इहा आहे त असीं विन करण जी कोशिशि कंदासीं। अच्छा अच्छा साईं, तव्हांखे इहो क्रिकेट खेॾण जी जेका हिकिड़ी आहे ख़्वाहिश, उहो कहिड़ी एज खां शुरू थी आहे ऐं कॾहिं खां तव्हांखे इहो शौक़ु पैदा थियो आहे? ऐं मुंहिंजो वालिद साहिबु ऐं मुंहिंजो चाचो जेको ख़ालिद दर्स, उहो बहितरीनु क्रिकेटर रहिया आहिनि पंहिंजे दौर जा ऐं उन्हनि खे ॾिसी असां क्रिकेट शुरू कई ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं उहा क्रिकेट जारी आहे, सुठी क्रिकेट जारी आहे। अच्छा, इहो नाइट प्रोग्राम जेको आहे इन में छा तव्हांखे नौजवान ॾिसणु ईंदा आहिनि? सर तमामु घणो हींअर नौजवान छोकिरो जेको आहे उहो क्रिकेट में रुधल आहे ऐं आउं सम्झां थो त हीअ ज़बरदस्त सिहतमंद सरगर्मियूं आहिनि जिन नौजवान खे इंगेज रखियो आहे। सर हिकिड़ो सुवालु तव्हां इहो कजे त हींअर पाकिस्तान असांजो जेको मुल्क आहे पाकिस्तान, उन में सिंधी बि कुझु क्रिकेटर नेशनल जेका क़ौमी टीम आहे उन में शामिलु थिया आहिनि। उन में शामिलु थियण खां पोइ सिंधी नौजवान जेके क्रिकेटर आहिनि जेके उन्हनि जो जेको हिकिड़ो शौक़ु आहे, उन्हनि जो इज़हार आहे, ख़ुशी छा आहे? आउं सम्झां थो त माना पहिरियों मरतबो आहे जो सिंधी क्रिकेटर हींअर इंटरनेशनल लेवल ते खेॾनि पिया ऐं सिंध में तमामु घणो टैलेंट आहे। आउं सम्झां थो त सिंधियुनि खे जेकॾहिं मौक़ो मिलियो त उहो हर मैदान में अॻे सिंधी पाण मल्हाए चुका आहिनि ऐं हींअर जेके ज़ाहिद महमूद भट्टी आयो आहे ऐं इन्हनि छोकिरनि जेको शाहनवाज़ दाणी हिन ज़बरदस्त परफॉर्म कयो आहे। आउं सम्झां थो सिंध में तमामु घणो टैलेंट आहे ऐं उनखे मौक़ो सिर्फ़ु ॾिनो वञे त उहो पंहिंजो पाण खे साबित करे सघनि। अच्छा, हाणे तव्हांजो क्रिकेट जेका मैच कहिड़े टाइम तां शुरू थिए थी, घणे बजे शुरू थिए थी? सर हाणे तक़रीबन 9:15 9:30 जो टाइम थिए पियो। असां उन्हनि साम्हूं जेको हरीफ़ टीम आहे एवरशाइन, उन टॉस कटे फील्डिंग जो फ़ैसिलो कयो, सॉरी बैटिंग जो फ़ैसिलो कयो आहे ऐं हाणे असांजी फील्डिंग आहे। 20 ओवर जो मैच आहे, इंशाल्लाह तक़रीबन 4 या 5 कलाक मैच जारी रहंदो। अच्छा सर, तव्हां माना जेके मैच जेके आहिनि चैलेंजिस जा मैच जेके आहिनि उहे तव्हां केतिरा खेॾिया आहिनि? सर असां हिन टूर्नामेंट में त 2 मैच खेॾिया आहिनि, उहे 2 खटिया आहिनि। असांजो टियों मैच आहे। बाक़ी हूं कुनरी में सुपर लीग ज़बरदस्त हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी लीग हले पई, उते बि असांजो कल्ह पहिरियों मैच हुयो। सो अॼु हिते इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त असीं बहितर रांदि जेको आहे न मुज़ाहिरो करियूं ऐं पंहिंजी टीम खे फतह कयूं। महिरबानी साईं इमरान दर्स साहिबु, तव्हांजी महिरबानी।